वासुदेव। भाई गीता अध्याय अरणु तहां श्रवण करे रहा हो। श्याम सुंदर श्री कृष्णचंद महाराज जन चवंता ज्ञान भी टन तरह जो थींदो आहे। सब में हिकु ॾिसण सात्विक ज्ञान, अलग अलग प्राणियों में अलग अलग भाव ॾिसण राजसी ज्ञान। अब केवल पंहिंजे शरीर ते नजर हुजे, एडो स्वार्थ हुजे, वही सुख बस। बाकी सजे संसार के सुख जो, शांति जो, सुठे उपकार जो, भाव जो कोई मतलब कोने। सुख दुख जो केवल शरीर से मतलब यो तामसी ज्ञान। भगवान चवंता है अर्जुन जेको कर्म शास्त्र विधि मूजिब कर्तापन जे घमंड खां परे कर्म करण जो जंहिंमें अभिमान न हुजे, फल जी इच्छा न करण वारो माण्हू, बिना राग द्वेष जे जेको कर्म करे तो उनमें कोई भले दिलचस्पी भी न हुजे पर फर्ज समझी करे आ सुठो न लगंदो हुजे पर पोइ भी सेवा करे। चओ हरे राम। बिना राग द्वेष जे जेको कर्म कयो वेंदो आहे, कयल आहे सो कर्म सात्विक चयो वेंदो आहे। कर्म भी टिन तरह जा हूंदा। सात्विक कर्म कंहिंखे चइबो आहे? हिकु त शास्त्रनि जे विधि मूजिब हुजे, लीगल हुजे, धर्म सम्मत हुजे, भगवान जेको चयो आहे उन जे अनुसार हुजे, भलाई वारो कर्म हुजे, जैसा कंहिंजो बुरो न थिए, सब जो भलो ही थिए। ॿियो कर्म करे वरी कर्म करण जो अभिमान न करे कि मां कर्म कयो, कर्तापन जो अभिमान। फल जी इच्छा न हुजे, कोई भी कर्म मिली वञे। कई माण्हू हूंदा आहिनि न भाई हिकिड़ी सेवा लॻंदी आहे सुठी त पोइ ॿिए में वञण ई न चाहींदा। चओ हरे राम। हिकिड़ा सेवादारी ईंदा, उन्हनि जे मथां सेवा हुई, उहा सेवा हिकु ॿियनि संभाले वरिती त उन्हनि दरबार अचण ई बंदि करे छॾी। अरे भाई छो? कि हाणे मुंहिंजो कहिड़ो कमु, मुंहिंजी सेवा त हे करे थो पियो। कमाल आहे त तूं सत्संग जेको हले थो छाजे करे थो हले? सेवा कनि था 100 माण्हू, सत्संग था ॿुधनि 1000 माण्हू, त पोइ 900 अचण बंदि करे छॾे। इन करे पहिरियों सत्संग पोइ सेवा। जेके सेवादारी ध्यान ॾेई ॿुधो, जेके बिना सत्संग ॿुधे सेवा था कयो, सेवा बंदि करे छॾे, उहे सेवा न कयो, सेवा छॾे छॾियो। पहिरियों सत्संग ॿुधो, महीनो 2 महीना 6 महीना साल चङी तरह सम्झ में अची वञे सेवा कंहिंखे चइबो आहे, सेवादारी कंहिंखे चइबो आहे, कर्म कंहिंखे चइबो आहे, कर्ता कंहिंखे चइबो आहे, पोइ सेवा शुरू कयो। पहिरियों सत्संग पोइ सेवा, न त सेवक मुई असां पाण खे भगवान ई न बणायो वियो। चओ हरे राम। इन करे बाबा जन आतवार जो अॼु जो ॾींहुं सेवादारनि जे लाइ ठाहियो। अॼु जो ॾींहुं रविवार सत्संग छाजे करे आरंभ थियो? पहिरियों थोड़ी थींदो, पहिरियों नितनेम जी हलंदो, पर रविवार विशेष क्यों? हरि नाम वाला, हनुमान चालीसा ऐं विशेष पाण वेही करे सत्संग कंदा कि सेवादारी अचनि। संडे जो ॾींहुं आहे छुट्टीअ जो, इन करे हाँ घणा सेवादारी 150 200 सेवादारी काथे ईंदा आहिनि। सभु गुरुवार ईंदा सेवा कंदा, रविवार ईंदा सेवा कंदा, वर्षे में ईंदा सेवा कंदा। वेही करे उन्हनि जे लाइ सत्संग जो हे कयूं भाई, उन ॾींहुं तव्हां वेही करे केवल सत्संग ॿुधो। हरे राम हरे कृष्ण हे हरे। त जेको कर्म कयो वञे उन में राग भी न हुजे, द्वेष भी न हुजे। ये कर्म बढ़िया है, ये सेवा बढ़िया है तो मां खणा, ये सेवा सुठी ना है तो पोइ छॾे, असां सेवा ही न कंदासीं। और सेवादारी मान लो केॾी महिल ॿियो कोई तो करे सेवा तो उन सां वरी द्वेष करो, ये सेवा मुंहिंजी आहे, चप्पल सेवा मुंहिंजी आहे, वरी पाणी जी सेवा मुंहिंजी आहे, जा वाहन सेवा जेकी भी सेवा मुंहिंजी आहे, त पोइ माण्हू कई माण्हू दरबार अचण बंदि करे छॾींदा आहिनि। केॾी हैरानीअ वारी ॻाल्हि आहे। चओ जय श्री कृष्ण। ईअं न कयो भाई, अज सेवा न मिली, सेवा तो ॻोल्हण सां 1000 मिली वेंदी। सेवा झाड़ू कयो, साफ़ कयो, या सेवा ना है।
सेवा तो एडी आहे कि 365 ॾींहं हलंदी रहे तॾहिं बि घटि न थींदी। सेवा ईअं थोड़ी आहे कि जल सेवा ई सेवा आहे, प्रसाद सेवा आहे जेकी संगत जे लाइ हली रही आहे। हितां खां वठी करे बाज़ार ताईं ॿुहारी पाइण, उहा त वॾी सेवा आहे। ऐं इन सेवा लाइ तव्हांखे केरु रोकींदो? भोजन सेवा में चई था सघनि न भई 4 ॼणा आहिनि, तव्हां ॿिए हंधि वञो, हा न। वाहन सेवा में चवंदा 4 आहियूं होॾे वञो। चप्पल सेवा में चवंदा न 8 माण्हू आहियूं, तव्हां वञो। लेकिन जेकी सेवा अखियुनि सां ॾिसी करे कयो बिना चवण जे, एॾी सेवा आहे जीवन भर हलंदी रहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सेवा अनेकड़ो कर्म, कोई भी कर्म हुजे सॼो जीवन ही सेवा समझी हलो। जेको असां छा आहे, असां बि त सेवादारी आहियूं। सेवा अलॻि आहे, कंहिंजी पाणीअ जी, कंहिंजी प्रसाद जी, कंहिंजी अमृत जी, कंहिंजी सत्संग जी, हा न। असांजी आहे सेवा आहे कि सत्संग ॿुधायूं। त सेवा करण में राग द्वेष भी न हुजे। चो हरे राम। जेको भी कर्म मिली वञे, जेकी भी सेवा मिली वञे, हर कर्म सेवा है, जंहिंमें लोभ लालच न हुजे, अभिमान न हुजे, ऐं सेवा धर्म सम्मत हुजे, शास्त्रनि में चयल हुजे। अभिमान न कयो वञे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अॻिते ॿुधो, जेको कर्म घणी महिनत सां थींदो आहे, फल जी चाह सां ई थींदो आहे। पहिरियों इच्छा रखंदा आहियूं, पोइ कर्म कंदा आहियूं। असां अहिड़ा बि कर्म हूंदा आहिनि। अरे दुकानदारी त छॾियो, दरबार में ई सोचींदा आहिनि मां अगरि दरबार अचां त मूंखे छा मिलंदो, कई त पोइ ईंदा आहिनि। इहा ॻाल्हि अलॻि आहे कि या त उन्हनि खे कुझु मिली वञे त अचनि, या त वरी सत्संग ॿुधंदे सम्झ अची वई पोइ ईंदा रहंदा आहिनि, विवेक अची वियो त ईंदा रहंदा आहिनि। त जेको कर्म पहिरें फल जे चाह सां कयो वेंदो आहे, घणी महिनत वारो हूंदो आहे, ऐं अभिमानी माण्हूअ जे द्वारा कयो वेंदो आहे, सो कर्म राजसी चयो वेंदो आहे। संसार जा जेके बि कर्म ईअं ई था हलनि पिया, हा न। कंहिं कला जो, विद्या जो, धन कमाइण जो, पैसनि जो, दुकानदारीअ जो कर्म पहिरियों फल जी इच्छा कंदा आहियूं असां, हा न भाई। पहिरियों फल जी इच्छा, माए कयां त छा मिलंदो, पोइ कर्म कंदा आहियूं। ठीकु आहे, उहो त ज़रूरी आहे कि माण्हू जेको जीविकोपार्जन जे लाइ थो करे, पर उन में बि करण जो अभिमान भी असां कंदा आहियूं। हिते फासी पवंदा आहियूं। जीविका गुजारो करण गलत न आहे, पर लोभ करण त गलत आहे, अभिमान करण त गलत आहे। ऐं वित खां वधीक, याने ज़रूरत जेतिरी आहे उन खां कई गुना वधीक असां पोइ वरी भॼन सत्संग कीर्तन सिमरन छॾे ओॾे ई हली वेंदा आहियूं। काॾे लोभ लहर में, संसार में भुलिजी वेंदा आहियूं कि असांखे भॼन बि करिणो आहे। अहिड़ो कमु राजसी चयो वियो आहे। अॻिते ॿुधो, जेको कर्म फल नुक़सान हिंसा ऐं असां में केतिरी योग्यता आहे, केतिरी ताक़त आहे, इन जो बिना वीचार करे केवल अज्ञान सां शुरू कयो वेंदो आहे, उहो कर्म तामसी चयो वेंदो आहे। चओ हरे राम। हरे कृष्ण हे हरे। त कई अहिड़ा कर्म हूंदा आहिनि जेके असां बिना सोचे सम्झी कंदा आहियूं, ऐं पतो बि न आहे कि असांखे केतिरी ताक़त आहे। चओ जय श्री कृष्ण। कई माण्हू शर्तूं हणी वेंदा आहिनि न, कॉम्पिटिशन कंदा आहिनि, ख़ुदि जो पतो कोन्हे, पोइ वेठा पछताईंदा आहिनि वीचारा। इहो बि न सोचींदा आहिनि कि हिन में लाभ आहे कि नुक़सान, हे जो मां कर्म कंदुमि इन जो रिजल्ट कहिड़ो ईंदो, बिना सोचे सम्झे शुरू। दुनिया जा जेके भी बुरा कर्म ईअं हली रहे, जुआ कोई सोचे करे न कंदो आहे भई नतीजो सुठो ईंदो कि न, मतां पैसा मिलनि, शुरू करे छॾींदो। इहे न सोचींदो घर बि त बर्बाद थी थो सघे, जेको आहे उहो बि त वञी थो सघे। शराब पीअण इहो कर्म ईअं ई आहे, बिना सोचे सम्झे शुरू। अगरि लत पइजी वई त पोइ पंहिंजो किडनी हली वञे, लीवर हली वञे, शरीर हली वञे, आख़िर में प्राण बि हली वञनि। वेंदे वेंदे बि माण्हू चवंदो जेकर थोरो पीअंदो वञा अॻो,
चओ हरे राम। वेंदे वेंदे सही ॻाल्हि अथव। हिकिड़ो माण्हू बीमार पियो, पी पी करे उनखे वठी आया बॉम्बे इलाज करायूं, डॉक्टरनि जवाबु ॾेई छॾियो, वापसि वठी आया। डॉक्टरनि चयूं मुश्किल सां 2-3 ॾींहं हलंदो। गाॾीअ में जेॾी महिल वापसि आयसि त विच में भठी पई। उन माण्हू चई गाॾी रोकियो, वेंदुमि त वई मां ॿुधी वरितो आहे। डॉक्टर चयो हाणे मूंखे आख़िरी न त आत्मा भटकंदो मूंखे पीअण जो। हाणे आत्मा शराब पीअंदी आहे छा? आख़िर घर वारा मजबूर थी करे उनखे पीआरियो। सची ॻाल्हि त छा इहे कर्म कोई सोचे सम्झी कंदो आहे? न, इहे सभु तामसी कर्म। इन तरह जा कई कर्म आहिनि। नशा करण वारा माण्हू केवल पाण खे थोरी बर्बाद कंदा आहिनि, घर खे, परिवार खे, ज़ाल खे, ॿारनि खे, माता खे, पिता खे। चओ हरे राम। नशो करण वारो माण्हू केॾो बि सुठो हुजे, नशे खां पोइ केॾी महिल राक्षस बणिजी वेंदो पतो ई न। छो? इहो त अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे। पेपर पढ़ो, कंहिं पंहिंजे माउ खे मारे छॾियो, कंहिं नंढे ॿार खे मारे छॾियो, कंहिं 2 महीने जे ॿार खे मारे छॾियो, बिना कारण जे ईअं ई नशे में। दोस्त खे मारे छॾियो, पतो ई न पवंदो आहे। हरे कृष्ण, हे हरे। तंहिंजे करे भाई भगवद गीता भगवान जाॻाइनि था, अहिड़ी व्यर्थ कर्मनि खां बचो, तामसी कर्मनि खां बचो। इहे सभु तामसी कर्म आहिनि। रिजल्ट न सोचींदा आहियूं, नतीजो न सोचींदा आहियूं। हिंसा बि थी वञे, स्वाद अची वञे, जीव मरी वञनि भले। हिन कर्म करण सां भाई माण्हुनि ते फ़र्क़ु पवंदो। चई वञी कोई पे, असांखे त बचत थींदी, असां त कमाईंदासीं। वॾा वॾा जेके नशो विकिणंदा आहिनि छा कंदा आहिनि? कैंसर जा हॉस्पिटल ठाराईंदा आहिनि। हेॾो हॉस्पिटल ठारायूं कैंसर जो, ऐं हेॾे नशो बि था विकिणनि, गुटका बि था हलाइनि, ऐं कैंसर जो हिकिड़ो हॉस्पिटल ठारायूं। घणे में? 10 करोड़ में ठारायूं, ऐं कमायूं घणा? 50 करोड़, 100 करोड़। नुक़सान छा आहे? हेॾे अञा धंधो वधाईंदा वेंदा। ऐं माण्हुनि जे नज़र में भाई त ॾाढो बढ़िया आहे यार, हॉस्पिटल ठारायो अथई। हरे राम, हरे कृष्ण, हे हरे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपा। 3 तरह जा ता कर्म श्रवण कया। सात्विक कर्म, राजसी कर्म, तामसी कर्म। त ॾिसो असांखे गीता जे द्वारा ज्ञान तो मिले त असांखे कीअं कर्म करणु खपे। हमेशा सात्विक कर्म कजे, जंहिंसां भलो थी सब जो। कर्म करण जो लोभ न हुजे, कर्म करण जो अभिमान न हुजे। इहो सोचे करे जेको शास्त्रीय भगवान जी आज्ञा आहे फर्ज समझी करे अहिड़ो कर्म कयूं त इहो सात्विक कर्म आहे। इहे कर्म मोक्ष ॾियण वारा आहिनि, भगवान सां मिलाइण वारा आहिनि। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव।